हिंगोर जामा ख़बर ॾींदा हलूं त ख़ैरपुर साफ़ी इताज जा अॻवान मरूम साफ़ी सफ़दर चांडियो जे मासूम ॿारनि वटि ईद ख़र्ची ऐं राशन ॾियण लाइ संदसि ॻोठ बंगल खान चांडियो पहुता। ख़ैरपुर साफ़ी इताज जो चेयरमैन गुलाम हुसैन चांग, सदर जमाल महमूद खोड़ो, सूफ़ी यासीन राॼपर, खेर मोहम्मद आमिर ऐं ॿिया ॻोठ बंगल खान चांडियो पहुची मरूम साफ़ी सफ़दर अली चांडियो जे मासूम बचड़नि खे ईद जी ख़र्ची ऐं राशन ॾिनो। हिननि चयो त हुकूमत के मरूम साफ़ी जे बचड़नि जी माली मदद करण घुर्जे, संदन तालीम सरकारी ख़र्च ते कराइण घुर्जे, जॾहिं त इलाइक़े जा चूंडियल एफ़ज़ी सियासतदाननि खे पिणु साफ़ी सफ़दर चांडियो जे ख़ानदान जी वार करण घुर्जे, छो त हू घर जो अकेलो किफ़ालत करण वारो हुयो जेको मोज़ी मर्ज़ में वफ़ात करे वियो। हाणे पोयां संदसि बेवा ऐं हिकु नंढड़ो पुटु ऐं मासूम न्याणी आहे। हिननि DC ख़ैरपुर खां मुतालबो कयो त मरूम साफ़ी सफ़दर चांडियो जे ख़ानदान जी माली मदद करण घुर्जे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।